नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां या बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। वज़ीर आज़म पाबंदी मरियल तंज़ीम जे एहतिजाज खां पोइ काबीना खे एतमाद में वठंदो। इत्तेहादी जमायतुनि जा इजलास में MQM, BAP ऐं GD अॻवान शरीक। पाकिस्तान भारत में थींदड़ क़ौमी सलामती जे कॉन्फ्रेंस में शिरकत खां इनकार करे छॾियो। भारत जो किरदारु अमन जी कोशिशुनि जी तबाह करणु आहे। पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी जा पेरा अफ़गानिस्तान सां मिलंदा आहिनि। 4 ॾहाकनि खां अफ़गानिस्तान जंग जी सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। क़ौमी सलामती बाबति सलाहकार मोहिद यूसुफ जी प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो पाकिस्तान जी सलामती लाइ ज़रूरी आहे त अफ़गानिस्तान में अमन क़ाइमु थिए। कोशिशि आहे त अफ़गानिस्तान में इंसानी अलमियो न थिए। अपोज़िशन जूं जमायतूं रिलीफ न पर इंसाफ़ घुरी रहियूं आहिनि। आसिफ ज़रदारी आमरन खां रिलीफ न घुरियो। हुकूमत कहिड़ी ग़लतफ़हमी जो शिकार आहे। PP सेनेटर श्री रहमान जो बयान। चवे थी नैब ऑर्डिनेंस हुकूमत जी बददियानती जो सबूत आहे। हुकूमत कहिड़े क़ानून तहत पाबंदी मरियल तंज़ीम सां ॻाल्हियूं करे पई। मुल्क जो सदर कॾहिं बि नैब चेयरमैन खे नौकरी मां कढी नथो सघे। ऑर्डिनेंस जो मतिलबु जेको न ॿुधंदो उनखे कढियो वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जूं एहतिसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं हुकूमत अहिड़ो ऑर्डिनेंस जारी करे जेको रुॻो नून लीग ते लागू हुजे। हुकूमत रोज़ानो ऑर्डिनेंस जारी कंदी त तमाशो थींदो। इमरान ख़ान जी हुकूमत माण्हुनि खे तमामु घणो बेज़ार कयो आहे। इमरान ख़ान जा हाणे आख़िरी ॾींहं आहिनि। खेसि वञणो पवंदो। सिंध जे शहरी तौरु ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में तरक़ियाती कम न आहिनि थिया। ॿेराड़ी जा रोड तबाह हाल बणियल आहिनि। सॼी बजट हड़प कई वेंदी आहे। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जूं ठटे में मीडिया सां ॻाल्हियूं। लाड़काने में PDM जे सॾ ते महांगाई, बदअमनी ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ राशिद महमूद सुमरो, मोज़िम अब्बासी ऐं नासिर महमूद सुमरो जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु आहे त महांगाई सबबि अवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान थी वियो आहे। लाड़काने जो अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणिजी वियो आहे। नाइल हुकूमत खे हाणे घर भेड़ो करणु पवंदो। आइन नशर फ़रोज़ में आलिम अदीब ऐं कॉम्परस्त अॻवान अज़ीज़ुल्लाह बोयो जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। वोट ख़ैर मोहम्मद बोयो में तदो विछायो वियो। डॉक्टर न्याज़ कालाणी, ख़ालिक जुणेजो ऐं हाशिम खोसो समेत ॿियनि अॻवाननि संदसि वारसनि सां ताज़ियत कई। मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो सिंध क़ौमी इत्तेहाद में पिणु सरगर्म रहियो।